अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असी हींअर उमर देराई गोठ लग जुओ में बीठा आहियूं। हिते माइग्रेन सां कुछ मसलो आहे, उन्हनि खां पुछूं था त उहो छा मसलो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हांजो नालो? नालो मुंहिंजो उमर, छा मसलो आहे तव्हांजो? असां वटि बाबा असांखे 20 सालनि खां रेट मिले कोन थो, जंहिंमें असांजा बच्चा बुखनि ऐं बदहालीअ में आहिनि। असीं इहा गुज़ारिश कयूं था असांजी कुझु तदारक कयो वञे। हे असांजा घर हे ॾिसो, भूंगा घर ॾिसो, जेके वेझो भरियल आहे। ॾिसो असीं बच्चनि खे खाराए कोन था पुॼूं ऐं असीं घर वरी कीअं ठाहियूं। असांजा बच्चा ॾिसो फोटो में ॾिसजा त नांगा बीठा आहिनि ईअं ई। इन असां सां ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे, इन लाइ गुज़ारिश था करियूं त असांजो कुझु। अच्छा, तव्हां कहिड़ो मच्छी कहिड़ी मारींदा आहियो? साना बि मारींदा आहियूं, कूका बि मारींदा आहियूं। कूके जो कहिड़ो रेट तव्हांखे मिले थो? अॼु जेको रेट कोन्हे, पोइ अॼु जेको बाज़ार में 2 रेट खया विया आहिनि। सही। हिकिड़े हंधि 200 रुपया खयो वियो आहे, जेके असां खां खणनि था 140 रुपया खयूं। तव्हां खां 140 रुपया? हा। उहो अॻियां मार्केट में हिते केटी बंदर में घणे आहे? केटी बंदर में 300 रुपया। 300 रुपया उहो ई कूकूं। ऐं वरी जेको वापारी आयो अॼु जी, असां खां 30 रुपया जेका शइ खई, उहा उते जो उते उन वरी ॻणे उन खां 60 रुपया खई। ऐं 10 रुपया 20 रुपया उहो रखनि, भले रखनि, असांजे बचनि जो गुज़र आहे। पर एतिरो असां सां ज़ुल्म छो थो करे? असीं जी इहा अपील आहे त असांजी हिन मौजा जान छॾायो। वॾेरा ऐं वापारी असांजो ॿेड़ो ॿोड़ो वेठा। साने जो कहिड़ो रेट आहे? सानो बि जीअं पाड़े में 300 रुपया किलो आहे, त असांखे 120 खां वठी 80 ताईं मिले थो। जेकॾहिं पाड़े में माना अञा मार्केट में मथे आहे? मार्केट में त कराची जी ॻाल्हि अलॻि आहे, पर जेके हिते मडियूं पयूं आहिनि उन में सही। किथे 300 आहे, किथे 250 आहे, पर हिन खां पोइ बि मथे आहे। तव्हांखे घणो थो मिले? असांखे 120 खां वठी 80। अच्छा, 120 ते बि 20 रुपया कमीशन आहे? हा, पोइ 100 रुपया थो मिले, पोइ बाक़ी 100 रुपया थो बचे। जे 80 थी मिले त असांखे मिले थी 60, 20 रुपया कमीशन। ठीकु आहे। अमां, तव्हां छा था चवणु चाहियो हिन जेको ही हले पियो तव्हां? असां ग़रीबनि खे रेट मिले कोन। सही। असीं मिस्किन ग़रीब जिन हे भूंगा लथा पिया आहिनि, असांजा बच्चा पिया बुखनि मां तड़पनि। सही। ओ माण्हू असांखे माना हीअं करे कोन सम्झंदा आहिनि कि असीं रेट वधाए ॾियूं त वीचारा ग़रीब वञी कुझु साह पटी। सही। छो त उहो असांखे नथा ॾियनि। अच्छा, जेकॾहिं तव्हां मच्छी उन्हनि खे रेट घटि था ॾियनि, तव्हां वञी ॿिए खे ॾींदा त पोइ असां त ज़ुल्म भरियो वञे, पोइ असां त बसि मोचड़ो खयो पियो त हेड़ा तेड़ा ऐं एॾा को बि न ॾिनो। अच्छा, पोइ तव्हांखे दरिया ते घोरण ॾींदा? न, कोन ॾींदा। पोइ असांखे घोरण ई कोन ॾींदा। खणो था लॾ बसि निकिरो। हाणे असीं ग़रीब मिस्किन विञूं बि केॾा। हिते कूका केरु थो खणे? उहो असांजे क़ौम जो आहे, मला नालो कोन थो खणांसि। अच्छा, हिते उनजी सरपरस्ती वारे जो त नालो खणंदो? उहो पोइ सैयद पाइनि के अञा ॿिया पाइनि। सही। असीं इहो असांजा हाल आहे जेके ॾिसनि पिया, भुंगड़ियुनि में वेठा आहियूं, मींहं सॼो असीं लहणा वायो टुमायो वेठा आहियूं। असां ग़रीबनि जो केॾा हाल ई कोन्हे। सही। छा करियूं? मिस्किन थिया आहियूं, पोइ कंहिंसां पुॼो नथा सघूं। तॾहिं इहा दरख़्वास्त करियूं था त असां सां कुझु असां सां मदद कनि, कुझु असां ग़रीबनि जी अदालत त रखनि। नाज़रीन, तव्हां माहीगिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिननि बेपहच माण्हुनि में जिन खे न अदालतुनि जी ख़बर, न कानून जी ख़बर, न ई जेको आहे सो हिननि जी को मदद करण लाइ तयारु आहे, ही जुरत करे अॼु हिननि मूंखे घुरायो ऐं इन मसइले ते पोइ पंहिंजा वीचार वंडिया जेके तव्हांजे साम्हूं मूं पेश कया। हाणे हिते जा जेके ठटे ज़िले जी इंतिज़ामिया आहे ऐं ठटे ज़िले जा जेके माना ईअं सम्झो बाअसर माण्हू आहिनि, उन्हनि जे जेके हिननि ते इहो ज़ुल्म ख़तमु कनि, हिननि सां हमदर्दी जो इज़हार कनि, हिननि वटि अचनि, हिननि खे ही ॾिसो हिननि जा हालत, ऐं ही घर बि कोन था ठाराए सघनि, हिननि जो मुआशी क़तल पियो थिए। सो असीं अपील था करियूं अला इख़्तियारियुनि खे त हिननि माण्हुनि जी वाहर कई वञे ऐं हिननि खे हिन दुलदुल मां हिन मां कढियो वञे। महिरबानी।